औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जंहिं पूरी कायनात खे ख़लक़ियो। दुरूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंहिंखे अल्लाह ताला पूरी इंसान ज़ात लाइ मोलम बणाए मोकिलियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों सिंधी MCQs अॼु आउं तव्हां लाइ खणी आहियां। हिन में कुझु लेखकनि जे बारे में MCQs आहिनि, कुझु कहाणियुनि जा लेखक आहिनि, कुझु किताबनि जा लेखक आहिनि, कुझु नावल जा लेखक आहिनि, त कुझु पोइम्स जा लेखक आहिनि। तंहिं करे हिन वीडियो खे एंड ताईं ॾिसियो। उहे दोस्त जेके SPSC जी तयारी करे रहिया आहिनि जंहिं कैटेगरी में, उहे ही वीडियो एंड ताईं ॾिसनि। इंशाअल्लाह उन्हनि खे तमामु घणो फ़ाइदो थींदो। अच्छा, वीडियो जी तरफ़ हलण खां पहिरीं आउं तव्हां सभिनी खे उहा ई साॻियो ई रोकियसि त जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि, लाइक कनि, कमेंट्स कनि। तव्हांजा कमेंट्स मूंखे इंकरेज कंदा तव्हां वधि खां वधि सुठियूं वीडियोस, नॉलेज वारी वीडियो तव्हां ताईं पहुचायां। थैंक यू। अचो तव्हां वीडियो जी तरफ़ हलूं। नंबर पहिरियों MCQ आहे कहाणियुनि जे मजमूए चंड पेरनि हेठि। हिकु कहाणियुनि जो मजमूओ आहे, कहाणियुनि जो मजमूओ आहे चंड पेरनि हेठि। उनजो लेखक आहे, उनजो लेखक केरु आहे? अलफ़ मोहम्मद परेल सोलंकी, बे गुलाम अब्बास कोरेजो, जीम नजम अब्बासी, दाल अली बाबा। त हिन जो सही जवाबु आहे गुलाम अब्बास कोरेजो। अच्छा दोस्तों, जेकॾहिं मूंखां लिखण में का मिस्टेक वग़ैरह हुजे या MCQs में ग़लती सां ग़लति टिक पायां त मूंखे कमेंट्स कजो त उहा दुरुस्तगी आउं करे सघां। थैंक यू। उन खां पोइ आहे मखदूम बिलावल कहिड़े दौर जो आलिम हो? मखदूम बिलावल कहिड़े दौर जो आलिम हो? अलफ़ सुमरन, बे समन, जीम अरगुनन, दाल तुरखानन। त इहो सही जवाबु आहे बे समन। समन जे दौर जो मखदूम बिलावल आलिम हो। उन खां पोइ आहे किताब असांजो शाह लतीफ़ जो लेखक आहे। किताब आहे असांजो शाह लतीफ़, उनवान आहे किताब जो। उनजो लेखक केरु आहे? अलफ़ सलीम भुट्टो, बे अब्दुल्ला दस्ती, जीम सीमा पल, दाल नादिया सहराई। त इन जो सही जवाबु आहे अलफ़ सलीम भुट्टो। उन खां पोइ आहे किताब यूनानी ॾंद कथाउनि लिखियो आहे। यूनानी ॾंद कथाऊं किताब कंहिं लिखियो आहे? अलफ़ सूरदास, बे अब्दुल्ला मल्ला, जीम अब्दुल्ला ईसर, दाल यूसुफ शाइन। त इन जो सही जवाबु आहे अब्दुल्ला ईसर। क्लियर? अच्छा, उनखां पोइ नंबर 5 आहे किताब उस्तादनि लाइ हिदायतूं जो लेखक आहे। उस्तादनि लाइ हिदायतूं किताब कीअं लिखियो आहे? अलफ़ मोहम्मद उस्मान डिपलाई, बे रशीद अहमद लाशारी, जीम उस्मान मेमन, दाल गुलाम अली अल्लाना। तो इन जो सही जवाबु आहे रशीद अहमद लाशारी। किताब उस्तादनि लाइ हिदायतूं कीअं लिखियो आहे? रशीद अहमद लाशारी। उनखां पोइ आहे सिंधी में सभ खां पहिरीं आज़ाद नज़म लिखणु शुरू कयो कहिड़ो हो जंहिं सभ खां पहिरीं सिंधी में आज़ाद नज़म लिखी? अलफ़ शेख अयाज़, बे अब्दुल रज़ाक, जीम ज़ेब भट्टी, दाल माहिन हिसबाणी। त इन जो सही जवाबु आहे ज़ेब भट्टी, जीम ज़ेब भट्टी। उनखां पोइ आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सभ खां पहिरीं कहिड़े इलाइक़े जो सफ़रु कयो? अलफ़ हिंगलाज, बे लाहौर, जीम गंजोटक, दाल जैसलमेर। त इहो लाहौर जो सफ़रु जेको आहे पहिरीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कयो। उनखां पोइ आहे जदीद सिंधी गीत जो पहिरियों शाइर हो। जदीद सिंधी गीत जो पहिरियों शाइर कहिड़ो? अलफ़ सूफ़ी नेबराज, बे किशन चंद बेवस, जीम मिर्ज़ा खलीद बेग, दाल शयाम। त इन जो सही जवाबु आहे किशन चंद बेवस। उन खां पोइ आहे सिंधी ॿोली जो हाणोको रस्मुल ख़त कॾहिं मंज़ूरु कयो वियो? हाणोको जेको रस्मुल ख़त आहे सिंधी ॿोली जो कॾहिं मंज़ूरु थियो?
अलफ 1963, बे 1967, जीम 1853, दाल 1863। तो यो सही जवाब है जीम 1853। सिंधी ॿोली जो हाणोको जेको रस्मुल ख़त आहे उहो 1853 में मंज़ूरु कयो वियो, जेको अंग्रेज़नि ॾिनो। उन शायदि अंग्रेज़नि ॾिनो, मूंखे यादि कोन पियो अचे, पर अंदाज़ो इहो आहे अंग्रेज़नि ॾिनो। जेको पहिरियों रस्मुल ख़त हो उहो थियो हो 1700 ईस्वी में, जेको मखदूम अबुल हसन, नालो मूंखे ज़हन में कोन्हे, शायदि इहो ई आहे। जेकॾहिं ॿिए के दोस्त खे ख़बर पए त उहो कमेंट्स में मूंखे लिखी सघे थो। 1700 ईस्वी में जेको पहिरियों रस्मुल ख़त हो सिंधी ॿोली जो। पहिरियों रस्मुल ख़त 1700 ईस्वी में मखदूम अबुल हसन ॾिनो, ठीकु आहे न। शायदि नालो इहो आहे, पर वरी जेकॾहिं मूंखे डाउट में ज़हन में न पियो अचे, पर मुंहिंजे ख़्याल में इहो ई आहे मखदूम अबुल हसन। त जंहिं दोस्त खे ख़बर हुजे त उहो कमेंट्स करे सघे थो मूंखे। थैंक यू। उनखां पोइ आहे नाविल प्रैक्टिकल पखी, सॉरी पर कटियल पखी। नाविल पर कटियल पखी जो लेखक आहे अलफ अली बाबा, बे आगा ग़ुलाम नबी, जीम नूरुद्दीन सरकी। त इन जो सही जवाब आहे आगा ग़ुलाम नबी। मौलूद शाइरी जी सिंफ़ आहे। मौलूद जेका शाइरी हूंदी आहे उहा शाइरी जी कहिड़ी सिंफ़ आहे? अलफ मज़हबी, बे इख़लाक़ी, जीम इनकलाबी, दाल क़ौमी। त इहो अथव मज़हबी। मौलूद जेका शाइरी जी सिंफ़ मज़हबी आहे। उनखां पोइ आहे सिंधी शाइरी में सुलूक खे कंहिं उरूज ॾिनो? सुलूक खे कंहिं उरूज ॾिनो? अलफ सामी, बे सच्चा सरमस्त, जीम पीर करम शाह। त इहो सही जवाब आहे सामी। उन खां पोइ आहे शाह जो रिसालो सभ खां पहिरीं कहिड़े सन में छपिजो? अलफ 1865, बे 1866, जीम 1867, दाल 1868। त इन जो सही जवाब आहे बे 1866 ईस्वी में। अच्छा, उन खां पोइ आहे दुलाराम ऐं ज़ीनत नाविल कंहिंजा लिखियल आहिनि? दुलाराम ऐं ज़ीनत नाविल कंहिंजा लिखियल आहिनि? अलफ मिर्ज़ा खलीद बेग, बे काज़ी ग़ुलाम हुसैन, जी मीरा मोहम्मद शाह, दाल उन्हनि मां को बि न। त इन जो सही जवाब आहे मिर्ज़ा खलीद बेग। उन खां पोइ आहे हमल फ़कीर लिगारी कहिड़ी सदी जो शाइर आहे? हमल फ़कीर लिगारी कहिड़ी सदी जो शाइर आहे? अलफ 17 सदी, बे 18 सदी, जीम 19 सदी, दाल 20 सदी। त इन जो सही जवाब आहे 19 सदी। कहिड़ी सदी जो शाइर आहे? हमल फ़कीर 19 सदी जो शाइर आहे। उन खां पोइ आहे सिंधी अदब जो पहिरियों दौर कहिड़ो आहे? अलफ सुमरन जो दौर, बे समन जो दौर, जी मुग़लनि जो दौर, दाल कलोड़नि जो दौर। त सिंधी अदब जो पहिरियों दौर सुमरन जो दौर आहे। उन खां पोइ आहे टालपुरनि जे दौर जो वॾो शाइर कहिड़ो आहे? शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सच्चा सरमस्त, मिर्ज़ा खलीद बेग, मीर अब्दुल हुसैन सांगी। त इन जो सही जवाब आहे सच्चल सरमस्त। टालपुरनि जे दौर जो वॾो शाइर सच्चल सरमस्त आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कलोड़नि जे दौर जो शाइर आहे। कलोड़नि जे दौर जो शाइर पुछा अचे, सवाल में अचे त उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे। ठीकु आहे, क्लियर? अच्छा, उन खां पोइ आहे सिंध जे अज़ीम शाइर शेख हयाज़ जो असुलु नालो छा आहे? शेख हयाज़ जो असुलु नालो छा आहे? शेख नवाब, शेख मुबारक, शेख फयाज़। त इन जो सही जवाब आहे शेख मुबारक। उन खां पोइ आहे सुमरन जो दौर जो पहिरियों शाइर कहिड़ो? सुमरन जे दौर जो पहिरियों शाइर कहिड़ो? अलफ काज़ी कादन, बे पीर सदरुद्दीन शाह, जीम शेख हम्माद, दाल उन्हनि मां को बि न। त इन जो सही जवाब आहे पीर सदरुद्दीन शाह। सुमरन जे दौर जो पहिरियों शाइर पीर सदरुद्दीन शाह हो। हाणे असांखे हिते टिनि दौरनि जा जेके आहिनि शाइर मिलिया। हिकु सुमरन जे दौर जो पीर सदरुद्दीन शाह, उन खां पोइ टालपुरनि जे दौर जो सच्चा सरमस्त, उन खां पोइ कलोड़नि जे दौर जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। टे वॾा शाइर मिली विया आहिनि असांखे। ठीकु आहे, उन खां पोइ आहे
रहबरनामा ऐं राज़नामा कंहिंजे कलाम जो मजमूओ आहे। रहबरनामा ऐं राज़नामा कंहिंजे कलाम जो मजमूओ आहे। अलफ़ सच सरमस्त, बे तुराब अली शाह, जीम गुल मोहम्मद हालाई, दाल उन्हनि मां को बि न। त हिन जो सही जवाबु आहे सच सरमस्त। रहबरनामा ऐं राज़नामा सच सरमस्त जे कलाम जो मजमूओ आहे। अच्छा दोस्तों, उनखां पोइ आहे अब्दुल सत्तार ईदी। हिंदुस्तान जे सूबे देश में ॼाओ। अब्दुल सत्तार ईदी हिंदुस्तान जे कहिड़े सूबे में ॼाओ? अलफ़ राजस्थान, बे पंजाब, जीम गुजरात, दाल हरियाणा। त हिन जो सही जवाबु आहे जीम गुजरात। अच्छा, उन खां पोइ आहे अब्दुल सत्तार ईदी जनवरी महीने में देश में ॼाओ। अब्दुल सत्तार ईदी कहिड़े साल ॼाओ? 1921, अलिफ 1921, बे 1939, जीम 1916, दाल 1928। त इहो हो 1928। ही 8 क्लास जा MCQs आहिनि अब्दुल सत्तार ईदी जे लेसन मां। गुजरात में ॼाओ 1928 में जनवरी में। अच्छा, उन खां पोइ आहे अब्दुल सत्तार ईदी जी माउ खे बीमारी हुई। कहिड़ी बीमारी हुई? अलफ़ सिलह, बे माता, जीम मलेरिया, दाल फालेज। त हिन जो सही जवाबु आहे फालेज। उन खां पोइ आहे हॉकी रांदि जी शुरूआति मुल्क खां थी। हॉकी रांदि जी शुरूआति कहिड़े मुल्क खां थी? अलफ़ यूनान, बे हॉलैंड, जीम इंग्लैंड, उन खां पोइ दाल आहे ईरान। त हिन जो सही जवाबु आहे ईरान। हॉकी रांदि जी शुरूआति ईरान खां थी। हॉकी रांदि पाकिस्तान जी क़ौमी रांदि बि आहे। ठीकु आहे न। अच्छा, उन खां पोइ आहे हॉकी रांदि खेॾण लाइ मसनूई घास सां तयारु कयल ग्राउंड ते विछायल हूंदो आहे। छा विछायल हूंदो आहे? हॉकी रांदि खे मसनूई घास सां कीअं तयारु कबो आहे? अलफ़ कारपेट, बे सीमेंट, जीम स्ट्रोटर्फ, दाल छॿ। त हिन जो सही जवाबु आहे स्ट्रोटर्फ। अच्छा, उन खां पोइ आहे हॉकी रांदि में रांदीगरनि जो तइदादु हूंदो आहे। हॉकी रांदि में टोटल केतिरा रांदीगर हूंदा आहिनि? अलफ़ 8, बे 9, जीम 10, दाल 11। त हिन जो सही जवाबु आहे 11। अच्छा, उन खां पोइ आहे हॉकी जे हिकु मैच में टीम वधि में वधि रांदीगर तब्दील करे सघे थी। हॉकी जो हिकु मैच जेको थींदो आहे उन में टीम केतिरा रांदीगर चेंज करे सघे थी? अलफ़ 2, बे 4, जीम 5, दाल 6। त हिन जो सही जवाबु आहे 4। हॉकी रांदि में टीम हिकु मैच में 4 रांदीगर तब्दील करे सघे थी। अच्छा, उन खां पोइ आहे स्काउट तंज़ीम जो बानी केरु आहे? स्काउट तंज़ीम जेका आहे पाकिस्तान में हली, उन जो बानी कहिड़ो? अलफ़ कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना, बे लियाकत अली खान, जीम सर लॉर्ड बेडन पावल। त हिन जो सही जवाबु आहे कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना। उन खां पोइ ही वरी ग्रामर जो क्वेश्चन आहे। जेको लफ़्ज़ काफ़िए जे पुठियां बार बार अचे उनखे छा चइबो आहे? काफ़िए पुठियां जेको लफ़्ज़ बार बार ईंदो आहे उनखे छा चइबो आहे? अलफ़ रदीफ़, बे काफ़ियो, जीम ॿई, दाल को बि न। त हिन जो सही जवाबु आहे रदीफ़। जेको लफ़्ज़ काफ़िए जे पुठियां बार बार अचे उनखे रदीफ़ चइबो आहे। रदीफ़ ऐं काफ़ियो ते मुंहिंजी हिकिड़ी वीडियो बि ठहियलु आहे यूट्यूब चैनल ते। जेकॾहिं तव्हां इनखे अञा वधीक सुठे नमूने सां सम्झणु चाहियो था त उन वीडियो खे तव्हां ॾिसी सघो था। अच्छा, उन खां पोइ आहे पाकिस्तान जे उत्तर वारनि इलाइक़नि में मौसम डिघी थिए थी। पाकिस्तान जा जेके उत्तर वारा इलाइक़ा आहिनि उन में कहिड़ी मौसम डिघी थिए थी? अलफ़ गर्मी जी, बे बहार जी, जीम सरो जी, दाल सियारे जी। त इहो सही जवाबु आहे सियारे जी मौसम जेका आहे डिघी थिए थी। उन खां पोइ आहे पाकिस्तान जे उत्तर ओलह वारो इलाइक़ो मुश्तमिल आहे। अच्छा, पाकिस्तान जे उत्तर ओलह वारो इलाइक़ो मुश्तमिल आहे छा ते मुश्तमिल आहे? अलफ़ रेगिस्तानी सिलसिले ते, बे साहिली पट्टी ते, जीम मैदानी इलाइक़े ते, दाल जाबलू सिलसिले ते। त हिन जो सही जवाबु आहे दाल जाबलू सिलसिले ते।
अच्छा, उन खां पोइ आहे पाकिस्तान में सभ खां वधीक बरसाति पवे थी। किथे पाकिस्तान में सभ खां वधीक बरसाति पवे थी? अलफ थर में, बे कोहिस्तान में, जीम उत्तर वारनि जाबलू इलाइक़नि में, दाल चोलिस्तान में। त इन जो सही जवाबु आहे जीम उत्तर वारनि जाबलू इलाइक़नि में सभिनी खां वधीक पाकिस्तान में बरसाति पवे थी। उन खां पोइ आहे कंहिं बि शेर में अहिड़ा लफ़्ज़ कम आयल हुजनि जिन जी सूरत ख़ती हिकु जहिड़ी हुजे पर माना जुदा जुदा हुजे त उनखे डैश चइबो। अच्छा, हीउ बि ग्रामर जो हिकिड़ो क्वेश्चन आहे। कंहिं बि शेर में अहिड़ा लफ़्ज़ कम आयल हुजनि जिन जी सूरत ख़ती हिकु जहिड़ी हुजे पर माना जुदा जुदा हुजे त उनखे डैश चइबो। अलफ तजनीस ताम, बे तजनीस हरफ़ी, जीम ॿई। त इन जो सही जवाबु आहे तजनीस ताम। तजनीस ताम ऐं तजनीस हरफ़ी ते मुंहिंजूं वीडियोज़ ठहियल आहिनि डिटेल में, तव्हां उनखे ॾिसी सघो था ऐं उनमें वधीक सिखी सघो था। त इहे मुंहिंजे यूट्यूब चैनल ते ठहियल आहिनि, तव्हां उनखे सर्च कयो तव्हांखे मिली वेंदियूं। अच्छा, उन खां पोइ आहे अहिड़ा फ़ेल जिन में फ़ाइल बिल्कुलु न हुजनि त उनखे डैश चइबो आहे। उनखे चइबो आहे अलफ फ़ेल लाज़िम, बे फ़ेल मुरकब, जीम फ़ेल अकर तक। त इन जो सही जवाबु आहे फ़ेल अकर तक। फ़ेल अकर तक जे हवाले सां मुंहिंजी वीडियो ठहियल आहे, जेकॾहिं तव्हां ॾिठी आहे त वेल एंड गुड, जेकॾहिं न ॾिठी आहे तव्हां उनमें डिटेल में सुठे नमूने सां सम्झी सघो था। अच्छा, उन खां पोइ आहे कुतो छा ॼाणे कणिक जी मानी मां। इहो छा आहे? ग्रामर में इहो छा आहे? कुतो छा ॼाणे कणिक जी मानी मां, इहो छा आहे? अलफ इस्तिलाह, बे पहाको, जीम चवणी, दाल मुहावरो। त इन जो सही जवाबु आहे पहाको। इस्तिलाह, पहाको, चवणी ऐं मुहावरो, इन ते मुंहिंजी डिटेल में हिकिड़ी वीडियो ठहियल आहे। जेकॾहिं तव्हां उहो ॾिसंदा त उनमें तव्हांखे वधीक बहितरीन नमूने सां मुंहिंजो सम्झायल आहे, तव्हां वधीक सुठे नमूने सां सम्झी सघो था इस्तिलाह छा आहे, पहाको छा आहे, चवणी छा आहे ऐं मुहावरो छा आहे। उनमें तमामु बहितरीन नमूने सां सुठे नमूने सम्झायो आहे। तव्हां उहा सर्च हणो ऐं ॾिसो, मुंहिंजे यूट्यूब चैनल ते उहा अपलोड थियल आहे। मूंखे उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखिजो, टेक केयर।